वेलकम बैक नाज़रीन। ब्रेकिंग न्यूज़ समाचार शेयर कंदासीं। दोदापुर भरिसां पुनू भट्टी थाणे जी हद में कटोर बिरादरी जी विंदुरनि में हलंदड़ पुराणी तकरार जे ख़ात्मे लाइ मेड़ मिनत काफ़िलो धुरिन वटि पहुतो। धुरिन मेड़ मिनत काफ़िले खे मानींदे फ़ैसिले लाइ रासपो ज़ाहिर कयो आहे। 15 साल अॻु कटोर बिरादरी जी विंदुरनि में ज़मीन जे मामले तां तकरार थियो, जंहिं जे नतीजे में हिकु औरत समेत 2 ॼणा क़तल ऐं 5 ॼणा ज़ख़्मी थिया हुआ। ब्रेकिंग न्यूज़ समाचार दोदापुर मां शेयर कयूं पिया। दोदापुर भरिसां पुनू भट्टी थाणे जी हद में कटोर बिरादरी जी विंदुरनि में हलंदड़ पुराणी तकरार जे ख़ात्मे लाइ मेड़ मिनत काफ़िलो धुरिन वटि पहुतो। धुरिन मेड़ मिनत काफ़िले खे मानींदे फ़ैसिले लाइ रासपो ज़ाहिर कयो। 15 साल अॻु कटोर बिरादरी जी विंदुरनि में ज़मीन जे मामले तां तकरार थियो, जंहिं जे नतीजे में हिकु औरत समेत 2 ॼणा क़तल ऐं 5 ॼणा ज़ख़्मी थिया हुआ। तफ़सील मालूम कंदासीं धरती टीवी जे रिपोर्टर मुख्तार डाहणी का। जी मुख्तार, वधीक आगाह कजो। जी बिल्कुल, असां तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं। दोदापुर में जो 15 साल अॻु कटोर बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में ज़मीन जे मामले तां तकरार थी हुई, जंहिंजे अॼु मीर मुख्तार ख़ान बलेडी, सईद शबीर शाह, जमील कटोर, मीर मोहम्मद हसन कटोर जी अॻुवाणी में धुरियुनि वटि मेड़ मिनत काफ़िलो पहुतो। घणी साल राज़ी थी, जॾहिं त असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त 15 साल अॻु सूबो कटोर अब्दुल नबी कटोर धुरियुनि में ज़मीन जे मामले तां जोड़ी थी, जंहिं तरह हिकु औरत समेत 2 ॼणा क़तल थी चुका हुआ ऐं 5 ॼणा पिणु ज़ख़्मी थियल हुआ, जंहिंजे अॼु हवाले सां मेड़ मिनत काफ़िलो सीधे सां कटोर वटि पहुतो। सीधे सां कटोर मेड़ खे मान ॾींदे, जॾहिं त फ़ैसिले लाइ राब्तो ज़ाहिर कंदे मोहलत तलब करे वरितो आहे। जी महिरबानी मुख्तार डाहणी आगाह करण जे लाइ।